मेरी दिल जाने काश कुझु मसइलनि खे लिकाइण जी कोशिशि पियो करे ऐं उन्हनि खे उलझाए पेश पियो करे त जीअं तुंहिंजो कूड़ उन्हनि मसइलनि में लिकी दॿिजी वञे। चकर खान मां सिर्फ़ु उन गंढ खे खोलण जे चकर में आहे जेका गंढ मां वॾे बाबा साईं जी हयातीअ में न खोले सघुसि। चाकर खान सावल वारनि खे आज़ादु करे छॾियो अथई ऐं कंहिंखे बि हिकिड़ो रोंडो न आयो। सलामत पंहिंजे घर हलिया विया ऐं चाकर खान पंहिंजे भाउ रावल खे अस्पताल खणाए पंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजावरी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तो हाणे सावल त जेको बिल्डोज़र जो रुख आख़िरकार जाबर वारनि ॾे मोड़ींदो ऐं आहिस्ता आहिस्ता उन राज़नि खां पर्दा खणंदो जेका उनखे ख़बर आहे त वॾे साईं जा दुश्मन केरु हुया ऐं कंहिं गोली हलाई। पर एतिरो जल्दी हू बि कोन ॿुधाईंदो चाकर खान खे। आहिस्ता आहिस्ता काफ़ी क़िस्तूं हिते हली वेंदियूं कहाणी में ऐं इहा कहाणी हिननि जी हलंदी रहंदी। बहरहाल छो त सांवर खे उहो हथु पटे हलियो वियो त चाकर खान पंहिंजे भाउ जे फ़िलहालु बाद में उहा कहाणी ॿुधंदो ऐं असली मसइले ते पुॼंदो त कंहिं मारियो रावल खे कंहिं मारियो जेको आहे वॾे साईं खे। अहिड़े हिसाब सां हाणे जाबर खान वारा को न को कोशिशि कंदा जीअं हितां जेको आहे न इहो बिल्डोज़र जो रुख जेको हेॾे फिरियो आहे त वरी बिल्डोज़र जो रुख होॾे फिरे। अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तो कामयाबु आख़िर में वञी सांवल थींदो। फ़िलहालु सांवल जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं ऐं जाबर वारा इहा कोशिशि कंदा त ॻोठु ॾांहुं इहो वरी वापसि न लॾे अचे छो त ॻोठु मां निकारी ॾिनल सांवल खे इहो हेॾे पियो हुजे जिते आहे हिते ई हुजे बसि हेॾे न अचे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं त असां कंहिं ॿिए वीडियो में महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।